मिशकातुल मसाबिह में मुस्नद अहमद, तिरमिज़ी ऐं अबू दाऊद जे हवाले सां हिकु हदीस मज़कूर आहे। मिशकात जे नंबर जे मुताबिक़ हदीस नंबर 4646। हज़रत अबू उमामा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, इन्न औलन नासि बिल्लाहि मन बदा अस्सलाम। उहो इंसान अल्लाह रब्बुल आलमीन खे तमामु वेझो आहे, नज़दीक आहे, जेको सलाम में इब्तिदा करे ऐं सलाम में शुरूआत करे। यानी जेको इंसान पंहिंजे हर हिकु मुसलमान भाउ खे सलाम कंदो हुजे ऐं घणो करे सलाम कंदो हुजे, सलाम खे आम कंदो हुजे, सलाम फैलाईंदो हुजे, त उहो इंसान अल्लाह रब्बुल आलमीन जे तमामु नज़दीक वेझो हूंदो आहे ऐं अल्लाह खे उहो इंसान तमामु पसंदि आहे। सलाम इस्लाम ऐं मुसलमान लाइ ख़ासि हिकिड़ो शिआर आहे। शिआर चइबो आहे उन ख़ासि निशानी खे जेको कंहिं लाइ सुञाणप हुजे, त मुसलमान जी सुञाणप सलाम आहे। मुसलमान खे हुकुम आहे त जॾहिं उहो पंहिंजे मुसलमान भाउ सां मुलाक़ात करे त सभ खां शुरूआत सलाम सां करे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस में फरमायो, अफ़शुस सलाम, सलाम खे फैलायो। त सलाम करणु इहो मुसलमान लाइ हिकु ख़ासि अमल आहे ऐं मुसलमान जो शिआर आहे। त जेको इंसान पंहिंजे हर हिकु मुसलमान भाउ खे सलाम कंदो हुजे ऐं घणो करे सलाम जेको कंदो, त उहो इंसान अल्लाह रब्बुल आलमीन जे नज़दीक तमामु वेझो आहे ऐं उन इंसान खे अल्लाह जो क़ुर्ब नसीब थिए थो। त सलाम खे फैलाइणु घुरिजे, पंहिंजे हर हिकु मुसलमान भाउ खे सलाम करणु घुरिजे। इहा सलाम जी हिकु वॾी फ़ज़ीलत आहे।